बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। नरेशन क्लास नंबर 7 सां हाज़िर आहियूं ऐं हिन क्लास में असीं रूल नंबर 4 खे पढ़ंदासीं। जीअं असीं रूल नंबर 1, 2 ऐं 3 खे पढ़ियोसीं, ठीक ईअं ई असां रूल नंबर 4 खे पढ़ंदासीं। रूल नंबर 4 असांखे ॿुधाए थो त जेकॾहिं असां वटि रिपोर्टिंग वर्ब ऐं रिपोर्टेड स्पीच ॿिन्ही में पास्ट टेंस अची वञे त असांखे छा करणु घुरिजे। इहो सभु असां हिन क्लास में सिखंदासीं, लेकिन असांजी हिकु रिक्वेस्ट हूंदी, महिरबानी करे असांजी हिन वीडियो खे लाइक करे छॾियो। चलो स्टार्ट कंदा आहियूं पंहिंजी क्लास खे। सभ खां पहिरीं असांखे रूल नंबर 4 छा थो चवे इहो मालूम हुअणु खपे। जेकॾहिं रिपोर्टिंग वर्ब ऐं रिपोर्टेड स्पीच ॿई ज़माने माज़ी में हुजनि त पोइ रिपोर्टेड स्पीच ज़मान माज़ी बैदि यानी कि पास्ट परफेक्ट टेंस में तब्दील कयो वेंदो। इहो सभु कुझु असां एग्ज़ाम्पलनि जी मदद सां वधीक क्लियर करियूं था। हिन जे चवण जो मतिलबु आहे त जेकॾहिं असां वटि रिपोर्टिंग वर्ब में पास्ट हुजे, लेकिन रिपोर्टेड स्पीच में पास्ट हुजे त असांखे छा करणु घुरिजे। जेकॾहिं असांजे रिपोर्टिंग वर्ब में पास्ट हुजे ऐं रिपोर्टेड स्पीच में पास्ट हुजे त उनखे कहिड़े तरह सां चेंज करे सघूं था। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां, सभ खां पहिरीं एग्ज़ाम्पलनि में इहो असां वधीक क्लियर कंदासीं, लेकिन आउं तव्हांखे हिंट ॾींदो हलां। जेकॾहिं असां वटि रिपोर्टेड स्पीच में यानी हिन जॻह ते असां वटि जेकॾहिं पास्ट इंडेफिनाइट अची वञे त इन खे असीं कन्वर्ट कंदासीं पास्ट परफेक्ट में। जेकॾहिं इन में रिपोर्टेड स्पीच में पास्ट कंटिन्यूअस जो जुमिलो अची वञे त इन खे असीं कन्वर्ट कंदासीं पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस में। हाणे वधीक इनखे एग्ज़ाम्पल जी मदद सां क्लियर करियूं था। असां वटि पहिरियों सेंटेंस आहे ही सेड टू मी, हिन मूंखे चयो ही सेड टू मी। एसि ताईं असांजी थी वई रिपोर्टिंग वर्ब पास्ट में। इन खां पोइ आहे आई वॉज़ नॉट एट होम येस्टरडे, ऐं कल्ह घर न हुअसि। हिते जेको आहे असां वाज़ खे ॾिसी करे ईअं चवंदासीं त हीअ आहे पास्ट कंटिन्यूअस जो। जेकॾहिं असां वटि पास्ट कंटिन्यूअस जो जुमिलो अची वञे त आउं तव्हांखे ॿुधायो छा कंदासीं। असां हिन खे जुमिले खे कन्वर्ट कंदासीं पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस में। पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस में कीअं चेंज कंदासीं, जीअं ही सेड आहे त इन खे असीं ही टोल्ड करे छॾंदासीं ऐं टू खे असां रिमूव करे छॾूं था। ठीकु ईअं ई असां ईअं ई हिते कयोसीं, ही टोल्ड मी कयोसीं, टू खे रिमूव करे छॾियोसीं दैट ही हैड नॉट बीन एट होम द प्रीवियस डे। असां अव्हांखे पोइ क्लास में ॿुधायोसीं त येस्टरडे हुजे त इन खे असीं ऑब्जेक्ट में कीअं चेंज कंदा आहियूं इनडायरेक्ट में। हिते ॾिसो अची वियो न प्रीवियस डे, ऐं हिते अव्हां ही हैड नॉट बीन ॾिसी करे सम्झी विया हूंदा त हीउ जुमिलो जेको आहे हीउ जुमिलो असां वटि आहे पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस जो। उमेद करूं था त एतिरे ताईं क्लियर थी चुको हूंदो। हिते छा थियो त हिते असां वटि जेको रिपोर्टेड स्पीच में असां वटि पास्ट कंटिन्यूअस जो जुमिलो इन खे असीं पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस में कन्वर्ट कयोसीं। बाक़ी असां हिते को बि चेंजिंग नाहे कई। जेकॾहिं अव्हां जा टेंसन वारियूं क्लासूं ॾिठल हूंदियूं त अव्हांखे हीअ जुमिला ठाहिणु इंतिहाई आसान लॻंदा। चलो हिकु ॿियो सेंटेंस कयूं था। ही सेड टू मी आई डिड माई वर्क वेल। असां वटि चलो नेक्स्ट एग्ज़ाम्पल आहे, ही सेड टू मी आई डिड माई वर्क वेल। यानी कि हिते अव्हां ॾिठो त आई डिड आहे त हीउ जुमिलो आहे असांजो पास्ट सिंपल टेंस जो। जेकॾहिं आउं तव्हांखे चयो पास्ट सिंपल टेंस जी ॻाल्हि हुजे त असां हिनखे छा में चेंज कंदा आहियूं, असां हिनखे चेंज कंदा आहियूं पास्ट परफेक्ट टेंस में। त हिते असां ईअं ई कंदासीं, हिते असां सिर्फ़ु पास्ट परफेक्ट टेंस में कन्वर्ट कंदासीं। ही टोल्ड मी दैट, हिते ही टोल्ड मी दैट एसि ताईं असां कयोसीं। इन खां पोइ दैट ही हैड जेको आहे असीं हिते डिड कटे असां छा करे छॾियोसीं, हिते असीं करे छॾियोसीं हैड। छो जो हैड जेको आहे असां वटि हेल्पिंग वर्ब आहे पास्ट परफेक्ट जो। हिते असीं हे हैड कयोसीं ऐं डन। हिते जेकॾहिं तव्हांजो कमु मुकमल थी चुको आहे न, इन खे असीं डन जी सूरत ॾेई हिनखे ॿुधाईंदासीं जीअं असांजो कमु जेको आहे कंप्लीट थी चुको आहे। माए जेको आहे हिते माए आहे असां वटि ऑब्जेक्ट खे असीं माए थी वेंदो हिज़ में, माए कन्वर्ट थिया थी वेंदो हिज़ में वर्क वेल। अव्हां ॾिठो त हीउ जुमिलो बि असां ठाहियोसीं। हिते छा जो जुमिलो हो, हिन जॻह ते हीउ जुमिलो आहे असां वटि पास्ट इंडेफिनाइट जो। इन खे असीं जुमिले खे कन्वर्ट कयोसीं पास्ट परफेक्ट में। उमेद करियूं था हीउ बि अव्हांखे कॉन्सेप्ट क्लियर थी चुको हूंदो। आई सेड टू हर, ऐं हिनखे चयो यू डिसीव्ड मी, तव्हां मूंखे धोखो ॾिनो। ठीकु आहे, हिते असां छा हिनखे कीअं कन्वर्ट कंदासीं, आई टोल्ड हर दैट शी हैड डिसीव्ड मी। हिते ॾिसो असां अव्हांखे पहिरीं ॿुधायो आहे जेकॾहिं अव्हां वटि पास्ट सिंपल टेंस जो जुमिलो हुजे त इन खे असीं पास्ट परफेक्ट में चेंज कंदा आहियूं। ठीकु ईअं ई असां हिते बि कयोसीं। हिते असां वटि पास्ट इंडेफिनाइट जो जुमिलो इन खे असीं पास्ट परफेक्ट में कन्वर्ट करे छॾियोसीं। हिते यू आहे ऐं हिते हर आहे। हिते हर छा लाइ इस्तेमालु थिए थो, शी लाइ इस्तेमालु थिए थो। इन लाइ असीं यू वारी जॻह ते छा खे इस्तेमालु करे छॾियोसीं, हिते असां शी खे इस्तेमालु करे छॾियोसीं। हीअं असीं सेकेंड क्लास में जेको आहे कॉन्सेप्ट असां क्लियर कयो होसीं त ही कीअं चेंज थींदा आहिनि। असांजी जेको सेकेंड क्लास आहे हुन में असां ही कंप्लीटली तौर ते ॿुधाया आहियूं। इहो जेकॾहिं अव्हां क्लास ॾिठी हूंदी त अव्हांखे इज़ीली सम्झ में अची वियो हूंदो त असां हिते यू वारी जॻह ते शी छो इस्तेमालु कयो आहे। हाणे तव्हांखे हिकु एक्सरसाइज़ ॾींदुसि, जेका एक्सरसाइज़ तव्हां पंहिंजे घर खां कजो। हीअ एक्सरसाइज़ करे हिन जी फ़ोटो कढे अव्हां असांखे व्हाट्सअप ते शेयर करे सघो था, न तव्हां असांखे कमेंट करे सघो था। असां जेको एक्सरसाइज़ तव्हांखे ॾियण वारा आहियूं उहो कुझु ही आहे।
इन में 5 तरह जा सवाल आहिनि जेके डायरेक्ट जा आहिनि, इन्हनि खे अवां इनडायरेक्ट में चेंज करे असांखे सेंड कजो। पंहिंजी तरफ़ खां थोरा घणा थियनि, जेतिरो थिए उहे ज़रूरु कजो। जेकॾहिं अवां हिकु ॿ कया तव्हांखे थोरो घणो आसानी थींदी, अॻिते लाइ अव्हांखे कुझु न कुझु यादि थींदा। ख़ाली ॾिसण सां अव्हांजो कॉन्सेप्ट एतिरो क्लियर न थींदो, कुझु जेकॾहिं अव्हां प्रैक्टिकली कंदा तव्हांजो जेको कॉन्सेप्ट आहे उहो थोरो वधीक क्लियर थींदो। इंशाल्लाह असां हाणे हिकु ॿी क्लास में मिलंदासीं, तेसिताईं अल्लाह हाफ़िज़। सिंध वारा जियन सिंधी टोपी अजरत वारा जियन इहा सिंध नदी रीता सिक भरी प्रीता नची नची यारो अंत हिकिड़ो